सूरन जी संगत ऐं सदियुनि जे सदमनि जा हज़ारे गम सीने में सांडे पंहिंजे वजूद खे सुकूनियत वारी सेज ते सुम्हारे ॾुखनि ऐं बुखनि खे बर्दाश्त करण वारी क़ौम खे मिस्टर सिंधी जो सलाम क़बूल पवे। मुआशी बदहाली, अमन जी नाकामी, बीमारियुनि जा वॻोड़ ऐं सदियुनि जी ग़ुलामी, इहे सभु नज़राना असांजे वजूदनि सां ईअं जुड़ियल आहिनि जी मंशियात जे ढेर ते वेठल को मवाली। असीं हिकु अहिड़े खिते में रहूं था जिते जी ज़मीन जे अंदरि इंसान ऐं ज़मीन जे मथां जनाज़ा घुमनि था। उहे जनाज़ा जिन्हनि जो ॻाल्हाइण ॿुधण ऐं ॾिसण कॾहिं बि उन्हनि जी बहितरी लाइ बहितर साबित न थियो, बल्कि उन्हनि जा समूरा हवास उन्हनि जे इशारनि जा मुंतज़र हूंदा आहिनि जिन्हनि जी उहे मुफ़्त में ग़ुलामी कंदा आहिनि। मसइला तादाद खां बि घणा आहिनि जिन्हनि खे बयानु करण लाइ हिकु वीडियो न, हिकु कलम न, हिकु पेज न, बल्कि हिकु काफ़िलो खपे। उहो काफ़िलो जेको शौरी अंदाज़ में समाजी हक़ीक़तनि खे ईअं बयानु करे जो ईंदड़ नस्ल जा ज़हन हिन ग़ुलामी खां भागी थी वञनि ऐं हिकु नई राह तलाश करे पंहिंजे मक़सद खे पूरो कनि। कंहिं क़ौम या समाज जी बहितरी लाइ लिखणु छो ज़रूरी आहे, वीडियो में अॻियां हली इन जी वज़ाहत कंदुसि। पर हींअर सिंध जे कुझु ज़िलनि जी मुआशी हालतुनि जी ॻाल्हि कंदासीं जिते जो हालतूं सच में सोच खां बि बदतर आहिनि। हूअं त सॼी सिंध सूरन जी सताइल आहे, बुख, बदहाली, लाकानूनियत ऐं ॾाढ ॾमर जो राज रहियो आहे, पर उन्ही सिंध जे 4 ज़िलनि बाक़ी ज़िलनि जे मुक़ाबले में सभ खां वधीक बर्दाश्त कयो आहे। जिते उत्तर सिंध क़बीलाई झड़नि जे करे तबाह थी, उते लाड़ वारो पासो नकारा पॉलिसी जे करे तबाह थियो। ज़िला ठट्टा, सिजावल, बदीन ऐं थरपारकर जिते रहंदड़ माण्हुनि जी आबादी जो 80% हिस्सो गुरबत जी लकीर खां बि हेठि पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारे रहियो आहे। बुख बदहाली खां अलावा सभ खां वधीक बीमारियूं बि तव्हांखे इन्हनि ज़िलनि में मिलंदियूं। शुगर मिल खां अलावा हिते का बि इंडस्ट्री कोन्हे ऐं शुगर मिल जा लेबर ठीके जी सूरत में पंजाब ऐं KPK मां घुराया वञनि था। मक़ामी माण्हू जेकॾहिं तव्हांखे इन्हनि मिलनि में ड्यूटी कंदे नज़र ईंदो त उहो सिक्योरिटी गार्ड हूंदो या केमिकल हाउस में डेली वेजेस ते हेल्पर हूंदो। छो त असां वटि इहा रवायत आम आहे त नौकरी सुठी खपे त तजुर्बो खपे ऐं 75 सालनि में असां इहो उन्हनि खे सम्झाए न सघिया आहियूं त तजुर्बे लाइ बि नौकरी खपे। बहरहाल सॼे मुल्क जो इहो ई हाल आहे। ॿी ॻाल्हि, हिते जे माण्हुनि जो ज़्यादातर गुज़र ज़रायत ऐं चौपाई माल ते आहे, पर मुसीबत इहा आहे त ठट्टा, सिजावल ऐं बदीन जी अधु खां वधीक ज़रई ज़मीन समुंड गिड़काई वियो आहे। बाक़ी जेका बचियल आहे न ई उनखे वक़्त ते पाणी थो मिले ऐं न वरी वक़्त ते पोख खे भाण थो मिले। कोरोना जे दौर में 10 रुपयनि वारो मास्क 500 रुपयनि में खपाइण वारा वापारी फसल खे बचाइण लाइ आबादगारनि खे केतिरो ब्लैकमेल कंदा हूंदा, इन जो अंदाज़ो तव्हां बि लॻाए सघो था। थरपारकर वारनि त वाहन जो पाणी कॾहिं ॾिठो ई न आहे। उहे बरसाति जे आसरे पंहिंजा फसल आबाद कनि था, छो त उन्हनि खे को आसरो ई कोन्हे। हाणे उहे बि सम्झी विया आहिनि त जिते ठट्टा, सिजावल ऐं बदीन सां इहा हालत आहे त असां अञा इन्हनि खां पोयां अचूं था। 450 अरब रुपया इनकम सपोर्ट प्रोग्राम में ख़ैरात ॾियण बजाए जेकॾहिं बहितर मनसूबाबंदी सां बहितरीन मनसूबा जोड़िया वञनि हा त अॼु बुख ऐं बेरोज़गारी जो अंग एतिरो वॾो न हुजे हा। हिते टैलेंट आहे, नाकारा तालीमी निज़ाम हूंदे बि नौजवान तबिको तालीम याफ़्ता आहे, पर बेरोज़गारी जे बाहि मां ठहंदड़ मायूसी जे बादलनि इन्हनि जे सलाहियतनि खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। बुख जे करे ख़ुदकुशियुनि जा केस बि ज़्यादातर इन्हनि ज़िलनि मां ज़ाहिर थियनि था, छो त नौकरियूं महदूद आहिनि, कारोबार लाइ पैसो कोन्हे, बाक़ी वसीला अञा पैदा ई न आहिनि थिया। पेट जी परेशानी हुजे या घर जा टेंशन हुजनि, डिप्रेशन में अची माण्हू छा कंदो, ज़ाहिर या ॾोह कंदो या नशो कंदो। इहो ई सबबु आहे जो मंशियात जो सभ खां ज़्यादा विकिरो बि तव्हांखे इन्हनि ज़िलनि में नज़र ईंदो। माण्हुनि जी मजबूरी हुजे ऐं असां फ़ाइदो न वठूं, इन जो मतिलबु असां पाकिस्तानी वापारी न आहियूं। माण्हू वेचारा पिनियो सिनियो अबरो सबरो सोन न्याणियुनि लाइ ठाराइनि ऐं उहो वरी हाणे माइक्रो फाइनेंस बैंकूं खणियूं वञनि। हाणे हिकिड़ी बुख मथां बीमारियूं, माण्हू छा कनि। ऑनलाइन फील्ड ॾांहुं लाड़ो तमामु घटि आहे, छो त हिते अहिड़ो को इदारो ई न आहे जेको इन्हनि खे ट्रेन करे। सभ खां वधीक NGOs बि तव्हांखे इन्हनि ज़िलनि में मिलंदियूं, छो त इहे ज़िला अक्सर ॾुकार में रहनि था। नोट कयो त उत्तर सिंध जे मुक़ाबले में पोइ बि अमन जो निज़ाम हिते वधीक मज़बूत आहे। इन जी वजह माण्हुनि जी शराफ़त न आहे, बल्कि उहा बुख आहे जेका पेट जो सोचण खां अलावा ॿियो कुझु करण जो मौक़ो ई नथी ॾे। बाक़ी हिते बि जंहिंजे खीसे में 5000 जा नोट आहिनि उहो ॿियनि लाइ मोसोलिनी थियो घुमे। सवाल इहो आहे त आख़िर इन जो हल छा आहे। हुकूमत संजीदा न आहे, माण्हुनि में हाल न आहे। छा अहिड़ी कंडीशन में इम्प्रूवमेंट अची सघे थी? बिल्कुलु अची सघे थी जेकॾहिं उसूलनि ते हली हासिलात लाइ जदोजहद कई वञे। ऐं जॾहिं बि जदोजहद जो नालो अचे थो असांजे ज़हननि में लॉन्ग मार्च, हड़तालूं या धरणनि जहिड़ा अमल फिरण लॻंदा आहिनि, छो त असांखे सदाईं इहो ई ॾेखारियो वियो आहे। पर ईअं न आहे। हर सोच जदोजहद आहे, हर कोशिश, हर उम्मीद, हर अमल, हर ख़्याल, हर ख्वाब जदोजहद आहे। ॻाल्हाइण जदोजहद आहे, लिखणु जदोजहद आहे, हालतनि खे सम्झणु, दुनिया खे परखणु जदोजहद आहे, हक़ीक़तनि खे तस्लीम करे ज़िंदगी खे को मक़सदु ॾियणु जदोजहद आहे। पर असांजी बदकिस्मती इहा जो हिते सदाईं शऊर जो फुक़दान रहियो आहे। इन करे इल्मी फ़लसफ़ा असांजे ज़हननि खे किलकी नथा कनि। पर इहा हक़ीक़त अथव त ज़िंदगी जी सभ खां वॾी जदोजहद इहा जॾहिं इंसान पंहिंजे पाण सां मुखालिफ़
मुखातिब थी पंहिंजी ज़िंदगी जे तमाम हक़ीक़तनि खे तहरीरी शक्ल में आणींदो आहे। असां लिखण जी अहमियत खां वाक़िफ़ न आहियूं, छो त असां में पढ़ण जी आदत ई न आहे। पर लिखण इन करे ज़रूरी आहे छो त जॾहिं तव्हां पंहिंजनि ख़्यालनि खे तहरीर कयो था त उहे ई ख़्याल ईंदड़ नसल लाइ पंहिंजो सफ़र कनि था। ईअं ई नओं नसल पंहिंजे पोएं नसल जे हालतनि जी हक़ीक़ी अकासी खे सम्झी सघे थो ऐं उन्हनि खे बदिलाइण जी कोशिश करे थो। 1950 में असांजा माण्हू पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी कीअं गुज़ारींदा हुआ, उन्हनि ते कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया, उन्हनि तब्दीली लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं कोशिशूं कयूं, इन जी असांखे का बि ख़बर न आहे। असांखे बसि उन्हनि सियासी मंज़रनामनि जी ख़बर आहे जेकी तहरीरी शक्ल में मौजूदु आहिनि। जेकॾहिं उन दौर में लिखण जो रवाज आम हुजे हा त अॼु असां में पढ़ण जी बि आदत हुजे हा। असां पंहिंजे पोएं नसल जे हालतनि ऐं रवायतुनि खां न सिर्फ़ वाक़िफ़ हुजूं हा बल्कि उन्हनि खे बदिलाइण जी कोशिश कयूं हा। लिखण इन करे ज़रूरी आहे छो त 100 सालनि खां पोइ कुझु ॿुधाइण लाइ तव्हां मौजूदु न हूंदा। तव्हां छा आहियो, तव्हां सां छा पियो थिए, तव्हां कहिड़ी तकलीफ़ में आहियो, तव्हां ते कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि, ज़िंदगी में तव्हां छा अचीव कयो, दुनिया खे ॿुधाइण लाइ ज़बान जी न कलम जी ज़रूरत आहे। छा तव्हांखे ख़बर आहे अज़ीम फ़लसफ़ी बादशाह मार्क्स एरेलिस जी किताब मेडिटेशन खे चाइना जे साबिक़ वज़ीर आज़म वेन जिंगबा 100 दफ़ा पढ़ियो। हैरी पॉटर जी मुसनिफ़ा जेके रोलिंग हिन किताब खे पंहिंजी इंस्पिरेशन साबिक़ अमरीकी सदर थियोडोर रोज़वेल्ट, पंहिंजो रहनुमा 4 स्टार अमरीकी जनरल जेम्स मेट्स, सोशल एक्टिविस्ट बेट राइस ऐं अदाकार आर्नल्ड शिवास्कर हिन किताब ते पंहिंजो अक़ीदो रखनि था। आख़िर हिन किताब में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो सदियूं गुज़री वियूं पर हिन किताब जी अहमियत में को फ़र्क़ु नज़र न आयो। हिन किताब जी ख़ासियत हिन में मौजूदु विज़डम खां अलावा इहा आहे त हीअ अवाम जे मुताले लाइ शायदि थियण वारी किताब न आहे बल्कि रोम जे बादशाह मार्क्स एरेलिस जी ज़ाती जर्नलिस्ट आहे। हिन जर्नलिस्ट में मार्क्स राति जी ऊंदाही में पंहिंजे पाण सां मुखातिब थिए थो। दुनिया जो सभ खां ताक़तवर शख़्स हुजण जे करे हू पंहिंजे रुतबे ऐं पोज़ीशन खे मद्देनज़र रखंदे यकीनन पंहिंजा जज़्बा, एहसास ऐं सोचूं ॿिए कंहिं सां ज़ेर बहस नथो रखी सघे। इन करे मार्क्स पंहिंजे पाण खे सम्झण, पंहिंजो विज़न बहितर करण जे लाइ जर्नलिस्ट जो सहारो वरितो। हुन जी मौत खां पोइ उन जर्नलिस्ट खे 1558 या शायदि 1559 में किताब जी शक्ल में शाये कयो वियो। जॉन हॉपिंग्स, राइस ऐं कोलंबिया यूनिवर्सिटी जे रिसर्चर्स जी रिपोर्ट व्हाट वी राइट में नॉट बी व्हाट वी से जे मुताबिक़ ॻाल्हाइण ऐं लिखण वक़्तु दिमाग़ जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जी एक्टिविटी नोट कई वञे थी, जंहिंखां पोइ इहो साबित थिए थो त लिखण ॻाल्हाइण खां हिकु मुख़्तलिफ़ तजुर्बो आहे। स्यूज़न डेविड हार्वर्ड मेडिकल स्कूल सां वाबस्ता मैनेजमेंट थिंकर आहे। वो हार्वर्ड बिज़नेस रिव्यू में जज़्बात ऐं सोचनि खे लिखी करे इज़हार करण खे हिकु बहितरीन ज़रियो सम्झे थी। इहे सभु इंसानी ज़िंदगी सां जुड़ियल उहे इल्मी हक़ीक़तूं आहिनि जिन्हनि खे सम्झण जी असां कॾहिं कोशिश ई न आहे कई। अलमियो इहो आहे त असांखे पढ़ण लाइ जेकी निसाब ॾिना वञनि था उन्हनि जो तालुक़ु हक़ीक़ी ज़िंदगी सां घटि ऐं तारीख़ी ॾंद कथाउनि सां ज़्यादा आहे। इहो ई सबबु आहे जो असां लॉजिक खे सम्झण बजाए मैजिक ते यकीन रखूं था। हालत इहा आहे त असांजा माण्हू फेसबुक ते लिखियल पोस्ट ॾिसी कमेंट में चवनि था त सिर्फ़ लिखण सां कुझु कोन थींदो। उहे चई सघनि था छो त हक़ीक़ी, समाजी ऐं मुआशी फ़लसफ़ा असांजे ज़हननि कॾहिं ॾिठा ई न आहिनि। असांखे ख़बर ई न आहे त ज़बान सां चयल लफ़्ज़ थोरे ई वक़्त खां पोइ पंहिंजी असल शनाख़्त विञाए वेंदा आहिनि, जॾहिं त तहरीर थियल लफ़्ज़ सदियुनि ताईं पंहिंजो सफ़र उन शक्ल में बरक़रार रखंदा आहिनि। मसलन जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु पंहिंजी डायरी में लिखी छॾियो त अॼु फलाणी तारीख़ आहे ऐं असां दोस्तनि कराची घुमण जो प्रोग्राम ठाहियो आहे, पोइ उन डायरी खे तव्हां साल खां पोइ चेक कयो या 10 सालनि खां पोइ लफ़्ज़ उन शक्ल में मिलंदा जहिड़ी शक्ल में तव्हां तहरीर कया हुआ। न तारीख़ बदलबी न शहर जो नालो। साॻी तरह जेकॾहिं अॼु का ॻाल्हि कंहिं दोस्त खे तव्हां ज़बानी ॿुधायो था त उहा ॻाल्हि जॾहिं तव्हांजो दोस्त कंहिं ॿिए दोस्त खे ॿुधाईंदो त उनजी शक्ल ओड़ी न हूंदी जहिड़ी तव्हां ॿुधाई हुई। जीअं जीअं उहा ॻाल्हि अॻियां वधंदी उन में तब्दीली बि वधंदी वेंदी। इहा ई हक़ीक़त असांजे समाज, असांजी तहज़ीब, असांजी तारीख़ ऐं असांजे माज़ी जी रही आहे। सदियुनि जे सफ़र बावजूदि बि असां पंहिंजे पाण खे तब्दील न करे सघिया आहियूं छो त असां हक़ीक़त खे कॾहिं सम्झी न सघिया आहियूं। माज़ी जूं हालतूं ऐं कोशिशूं असां वटि पंहिंजी असल शक्ल में पहुची न आहिनि सघियूं जिन्हनि खे परखे असां गौर फ़िक्र करे को हल तलाश करे सघूं। इन करे काल जूं आम क़बरूं अॼु जूं दरगाहूं बणिजी वियूं आहिनि छो त असां वटि सिर्फ़ ज़बानी किस्सा मौजूदु आहिनि, तहरीरी मवाद न आहिनि। तरक़ी खुशहाली जूं ॻाल्हियूं पोइ कंदासीं, पहिरीं तस्लीम त कयो तव्हां बदतर हालतनि में आहियो। इज़हार करण जो आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जूं अज़ियतूं इज्तिमाई शक्ल में तहरीर करे छॾियो। पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजा ॾुख, पंहिंजे मथां थींदड़ ज़ुल्म खे लिखी छॾियो जीअं अॼु जूं हालतूं ईंदड़ नसल ताईं पंहिंजी असल शक्ल में पहुची सघनि। तब्दीली जो राज़ बि इहो ई आहे त हालतनि मां ई निजात जा रस्ता मिलनि था। यादि रखो त ज़रूरी न आहे उहो ई सही हुजे जेको तव्हांखे ॿुधायो वियो आहे या उहो ई अमल हुजे जेको तव्हांखे ॾेखारियो वियो आहे। हिते अजीब लकाउ आहिनि। कॾहिं कॾहिं ज़िंदगी जीअण लाइ बि मरणो पवंदो आहे छो त वक़्त जे तक़ाज़ाउनि ऐं ज़िंदगी जे अनेक मौज़नि खे सम्झण लाइ इल्म जे वसी समुंड मां न चाहींदे बि तरणो पवंदो आहे।